शामरात तो छा समझो त हिन ज़मीन ते रहंदे तूं मुंहिंजनि अखियुनि खां ॿुझो रही सघीं थो। ॿुधाए मूंखे। खान बहादुर, मूंखे पंहिंजे अंजाम जी का परवाह कान्हे। बस तव्हां खां हिकिड़ी रिक्वेस्ट आहे। चांडोकी जी शादी हर हाल में शहरोज खान सां थींदी। हवा की ॿी ॻाल्हि कर। मूं इहा रिक्वेस्ट करण पे चाही त मेहरुल शाह जो लाश मुंहिंजे हवाले कयो त जीअं मां तदफीन करे सघां। छा मतलब? महरून निसा जो लाश? ही तू छा चई रहियो है शामरात खान? खान बहादुर, तूं त अणॼाण ई ईअं पियो ज़ाहिर करीं जीअं तुंहिंजे माण्हुनि मेहरुल शाह जे क़त्ल जी तोसां का ॻाल्हि ई कान कई आहे। शमीरा, अॼु मां तोखे हिकिड़े ख़ासि मामले सां मिलायो आहियां। दरवाज़ो खोलियो। दरवाज़ो छो बंदि कयो अथव? शहरोज, छाजी तोखे तकड़ आ? मां छोकिरीअ जा कपिड़ा चेंज कराए रही आहियां। हिन महिल तोखे कहिड़ी ज़रूरत थी छोकिरी खे कपिड़ा बदिले करण जी? शहरोज खान किथे आई बाबा? जी बाबा साईं, बस अचां थो मां। शमीरा, जीअं त 2 मिंट इंतज़ार कर। रुखसात दरवाज़ो खोली थी। मां बस बाबा खां थी मोटी थो अचां। शेमे, तू केरी मिलाई? हिते वॾो मसइलो थी वियो आहे। हाणे असांजी इम्तिहान जी घड़ी अची वई आहे। इन में सुस्ती या लापरवाही असांखे हाणे न करणु खपे। पर हवेली में अहिड़ो छा थियो आहे जो शहरोज खान जे चेहरे ते ख़ुशी पई नज़र अचे ऐं तव्हां सभिनी जे चेहरे ते मायूसी? मां बि पंहिंजे हिकिड़े मसइले जे करे परेशान आहियां। ख़बर अथमि ऐं अफ़सोस बि अथमि त तो इन मामले में मूंखे एतमाद जे क़ाबिल न सम्झो। हिकु मासूम औरत पंहिंजी जान विञाए वेठी। हाणे कंध झुकाए शर्मिंदगी जो इज़हार करण मां को बि फ़ाइदो न आहे शामिर खान। जेकॾहिं तव्हां में असांजी हिफ़ाज़त जी अहलियत कोन हुई त क़ैद में रखे तव्हां असांजी अम्मी जो खून छो करायो? हाणे आऊं पंहिंजी अम्मी जे खून जो हिसाब कंहिंखां घुरां? चांडोकी, शमीर जी नियत ते शक न कजां। हिन वीचारी त तव्हांजी हिफ़ाज़त कई ऐं हिन चरी मूंखे बि न ॿुधायो। पोइ शहरोज खान जा माण्हू सां ताईं कीअं पहुची विया? ज़ाहिरी ॻाल्हि आहे त शामिर खान जी लापरवाही जो नतीजो आहे। असांजे अच वञ जे दौरान शहरोज खान हिन जे मथां नज़र रखी हूंदी। पोइ त उन्हनि खे हाणे मुंहिंजी सचाई जी बि ख़बर पइजी वई हूंदी। सो हाणे मैडलेस जो ड्रामो करणु बेकार आहे। न शमीर न, पहिरां मूंखे पूरे मामले जी जांच करण ॾे। तूं हरू भरू तकड़ करे पंहिंजो पाण खे ज़ाहिर करे न वेझां। खान बहादुर वारनि खे जेकॾहिं तुंहिंजी हक़ीक़त जी ख़बर पवे हा त तूं छा थो चई? तोखे छॾे ॾिए न ऐं इहे चुप करे बि अञा। शामरात खान, मूं फ़ैसिले जो अख्तियार पंहिंजे पुट शहरोज खान खे ॾेई छॾियो आहे। हाणे जॾहिं शहरोज खान इनकार करे रहियो आहे त पोइ आऊं छो करे सघां? तव्हां त गैर इंसानी सलूक सां शैतान खे बि शर्माए छॾियो आहे खान बहादुर। अञा थी आहे शुरूआत ते शामरात खान। तो जहिड़ी तरह सां पंहिंजी धीउ जे आशिक़
एसपी खे इस्तेमालु कयो न, इहा ॻाल्हि अञा असांखे विसरी कान पई। शामराद हूं त तूं गैरत ते ॿियनि खे वॾा लेक्चर ॾींदो आहीं, ऐं जॾहिं जॾहिं तुंहिंजो पंहिंजो वारो आयो त अखियूं बूटे वेही रहे, तोखे शर्म न आयो? मूंखे शहरो सां चांडोगी जो रिश्तो तोड़ण ते को अफ़सोस न आहे। हींअर मां वस पहुचंदे तव्हांखे पंहिंजे मक़सद में कामयाबु थियणु न ॾींदुसि। रसो सड़ी वियो, पर अञा ताईं हुन मां वकड़ नाहे निकितो। बाबा जानी, शामराज जी ज़ाल वफ़ात करण खां पोइ इन जो हाणे ज़हन कमु कोन थो करे। ही वीचारो त ज़हनी मरीज़ थी चुको आहे। इन जे करे हिनखे अञा ताईं असांजी ॻाल्हि सम्झ में कान थी वेई। तव्हां जहिड़े नीच माण्हुनि जी मूंखे कंहिं बि अमल जी का बि हैरानी कान्हे का। न वरी मेहर शाह जे क़त्ल मूंखे ज़हनी दॿा विधो आहे, बल्कि मेहरू जी क़ुर्बानी जल्दी रंग लाईंदी। हुन पंहिंजी जान जी क़ुर्बानी ॾेई असांखे ज़ुल्म ख़िलाफ़ विढ़ण जो हौसलो ॾिनो आहे। शामराद इन ॻाल्हि में को बि शक न आहे त मेहरुनिसा बेगम तमामु वॾी बहादुर औरत हुई, पर अफ़सोस पंहिंजी जज़्बाती तबियत जे करे बेमौत मरी वई, क़त्ल थी वई। हा, पर तूं को बि फिक्र न कर, असीं उन जी तदफीन वॾे मान ऐं शान सां संदुसि अबाणे कब्रिस्तान में कंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।